यो बाबा दीनड़ खान उर्फ दीनू बाबा गाल इहा आहे त मूं तव्हांखे हिकिड़ी रिआयत ॾी त बाबा इन्हनि ॾींहंनि में तव्हां मूंखे घरु खाली करे पुराणो घरु ही घर न ऐं चाबी उन जी तव्हां मूंखे ॾींदो पर हाणे तव्हां मूंसां दोलाप करे पाण सां गॾु चाबी हुन घर जी खणी आया हो तव्हां मुंहिंजी रिआयत जो ग़लति फ़ाइदो वठो आहे तव्हांखे ख़बर आहे त मां चिंचिन जा भाड़ा भरे 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 मुंहिंजी ॼण निकिरी विया बाबा जी बाबा एहो ख़र्चु त मां तोखां वठंदा न किराए जा घणा थिया बाबा 4 लख ऐं मथां इंट्रस्ट वधी न बाबा 1.5 लख इहे पूरा वञी 5.5 लख रुपया थिया हाणे बाबा रिआयत जो वक़्तु कुछ खुदा खुदा कर रूंडा असां ना वो घर छॾियो त पोइ किथे रहंदासीं बुढ़े हिन दीनू जो दिमाग़ कमु कोन थो करे या दिमाग़ जा बुल्ट घरा थी विया अथसि चई छा थो त मां चाबी कोन ॾिसी छो वो घर तो तुझी न्याणीअ नाले लिखियल हुयो न वो तो हाणे बंगलनि में वेठी आ हुनखे घर जी कहिड़ी परवाह हाणे चाची अधी उहा जॻह मुंहिंजे नाले करे वई आहे अधी खे त ज़रूरत न आहे मूंखे त ज़रूरत आहे न शादी खां पोइ मां किथे रहंदुसि इन करे इहो चाची इहो घर तव्हांखे ख़ाली करिणो पवंदो जेकॾहिं न चाबी न ॾियूं त पोइ हाणे तारा मुंझल तारा वरी रूटेगे धमकी रूटेगे धमकी महिरबानी करे चाबड़ी मुंहिंजे हवाले कयो न त हितां धिका ॾेई काए हलंदोसांव ऐं हुते मोचड़ हणी तव्हांखे तव्हांजो तालो तव्हांजे हथनि सां खोलवाईंदुसि अबू मूंखां चिंती जी चाणो कर हलो बसि अचो को रिआयत माई करबलाई खरक अॼो को ॾी अॼो हिकु जेकॾहिं निभागो रूंडो असांजो घर खसे थो त असां काॾे वेंदासीं मलूका अल्लाह मालिका रूंडे जी कहिड़ी हैसियत आहे जो असांखां घर फुरींदो रेस रावल खान त आयो आहे हणी खणी पतरायूंसि सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।